अंदर अंदर जेके शयूं ज़हन में आहिनि। घी जेको 320 रुपए किलो आहे, खंड 320 रुपए किलो घी, खंड 110 रुपए किलो। अहिड़े तरीक़े सां अटो जेको 70-80 रुपए किलो आहे। ऐं तमामु घणी महांगाई आहे। महंगाई अवामी चिबी करे छॾी आहे। ग़रीब मिस्किन माण्हू जेको आहे वीचारो 500 रुपए तारीख़ कमाए थो। 500 तारीख़ में उहो छा वठे? घी वठे, पती खंड चांहि वठे, अटो वठे, कहिड़ो कारोबार करे? हू करे छा करे? जेको तमामु घणी महांगाई आहे। महंगाई तेल चिबी करे छॾी आवाम जी। ईअं सम्झो तब्दीली आई आहे। तब्दीली आई आहे जो महंगाई जी तब्दीली आई आहे। जेको तमामु घणी महंगाई आहे। आवाम गरीब तबको जेको तमामु परेशान आहे। हुक्मराननि खे अपील आहे त खुदारा मरी अलाह खे जवाबु ॾियणो अथव। अॼु जा जज़ीज़ न थियो, सताई करियो, मरी खुदा खे जवाबु ॾियो। वॾो आवाम जे मथां महांगाई पहाड़ किराए छॾियो आहे। अटे जो किलो 80 रुपया किलो लॻो पियो आहे। खंड जो किलो 130 रुपया लॻो पियो आहे। पती महांगी थी वई आहे। हर शइ टमाटनि जो किलो 200 रुपया थी वियो आहे। ग़रीब आवाम जी मज़ूरी उहा ई 500 मां पूरी नथो करे सघे। महिरबानी करे हुकूमत खे खपे त सस्ताई करे कुझु आवाम खे रिलीफ ॾियो वञे। महिरबानी इहो माण्हू आहिनि उहे चोट थींदा आहिनि। ग़रीब तबिको पिसबो वञे। आवाम हुकूमत खे खपे त महिरबानी करे इन लाइ आवाम खे रिलीफ ॾियो वञे। सस्ताई करे कोई शेयर लिस्ट आहे गोश्त जो न को 450-500 रुपया किलो लॻो पिया। असां ग़रीब माण्हू केॾा वञूं? पहिरें 200 रुपया किलो मिलंदो हो, हींअर 450-500। ग़रीब माण्हू सूरत में आज़ारनि में हिकिड़ो त शेयर लिस्ट कोन्हे। असां पहिरीं परेशान जिथे वञो हाणे धियाणो भोजदार आहे हिते शेयर लिस्ट कोन्हे। हिते इंसाफ़ आहे कोन, जिते आहे 100 ते काटो। हाणे असां ग़रीब मिस्किन माण्हू केॾा वञूं? छा कर मिलण में अचनि। गोश्त महांगो आहे। अरे महांगो सही रेट ते लॻायो, 2 रुपया मुनासिब लॻायो, जेको रेट तव्हांजो हक़ आहे। हाणे नथा वठूं त मजबूरी आहे, वठणो पवंदो। छा 500 में वठणो पवंदो। ॾिसो हालात तंग लॻाया पिया आहिनि। महांगाई वकी आहे पर शेयर लिस्ट हुजे ख़बर त पवे। असां परेशान केॾा वञूं? अपील आहे त असांजे खाधे पीअण जे शइ में घटाई कई वञे। असांखे पहिरीं परेशान, वरी बम किराए पियो, तेल महांगा, खाइण पीअण जा शइ महांगा, अटो महांगो, गोश्त। हाणे हालत ॾिसी में वञे पुछाया गोश्त घणिया चयो 450 वठी न त हल। हाणे ग़रीब माण्हू केॾा वञूं? नथा वठूं त मिले कोन थो। मजबूरी आहे, वठणो पवंदो। 500 रुपए ॾींदो वठंदासीं, ॿियो छा कंदासीं? असूल आहे शेयर लिस्ट लॻाइणु खपे हिननि खे। ढेंगाणे भोजदार में हुते जिते वञी इंसाफ़ आहे, हुते शेयर लिस्ट लॻो वियो आहे 10-20 रुपया। हिते बाबा 100 ते काटो आहे। ऐं कुझु अगरि त का सही विढ़ण पियो हुजे। महांगो इन करे मार्केट महांगी आहे। महांगाई आहे, महांगो वठूं था, महांगो ॾियूं था, ॿियो छा करियूं? ग़रीब परेशान थींदा। पोइ हाणे असां छा करियूं? असांखे सस्तो मिले त सस्तो हलायूं, इन करे महांगो था हलायूं। इन आहे घटि में घटि आहे साहिबु 100 रुपया किलो हुते मिले थी। असांखे मजबूरनि 110, 120 हलायूं। असांजे मथां महांगो मिलंदो, फिलहाल महांगो करे हलाईंदासीं। जीअं त पहिरीं सस्तो असांखे मिलंदो हुकूमत में, असां सस्तो करे हलाईंदासीं। हींअर टमाटो जेको क्रेड आहे 2100, 2200, 2300 रुपया क्रेड आहे। ऐं हाणे असांजो कोन्हे। असांजे पाण खे 180, 190 रुपया किलो घर में दाणा वञनि, मिर्च वञनि, तेलियूं वञनि, लांगी असां पंहिंजे हिसाब सां हलाईंदासीं। बाबा लिस्ट बाबा उहो रमज़ान में ॾींदा हुआ ऐं हर साल बि ईंदा हुआ रमज़ान में। बाक़ी हींअर असां हिन को ॾिनी न असांजे हथ में का ॻाल्हि कोन्हे। इहो त गवर्नमेंट जे हथ में आहे। जेकॾहिं महांगाई ते वधंदड़ रेट ते कब्ज़ो करे पंहिंजे ज़ाब्ते में आणे त असांखे कहिड़ी ताक़त आहे? असांखे मथां खां रेट वधीक था मिलनि। असां 2 रुपए 4 रुपए ते कमु पिया कयूं। असां कहिड़ी शइ ते मुनाफ़ो कमाईंदो? असां पाण नंढड़ा 4 रुपए ते कमु करे रहिया आहियूं। जीअं त असांजो पंहिंजो कारोबार हिन महांगाई जे करे चौपट थी वियो आहे। सॼो ॾींहुं बाज़ार में वांदा वेठा आहियूं। महांगाई जे करे का बि ख़रीदारी, का बि विकिरो कोन्हे को। माण्हू वीचारा चवंदा सामान ॾिसी वापसि हलिया था वञनि, चवंदा यार गुंजाइश न आहे। छा तव्हां जेको मिले थो तव्हां उहा रेट लिस्ट असां वटि ॾिसो। जेका पिया न ख़रीदारी आहे, बिल पिया न उन ते 10 रुपया मज़ूरी ॾेई खणी वञो। भला ईअं सही आहे? ॿियो असां छा था करे सघूं? असां पाण ग़रीब दुकानदार आहियूं। रोज़ु 500 कमायूं, 500 रुपया खायूं, उन मां घर जो ख़र्च बि नथो। हुकूमत सां इहो आहे त बाबा जेकॾहिं तूं पंहिंजा टेक्सटाइल लॻा, पंहिंजो कारोबार शुरू कर। ऐं जेको हीउ अवामी कारोबार आहे इन खे जेको रिलीफ ॾिए। नंढा नंढा कारोबारी माण्हू इन खे तव्हां रिलीफ ॾियो त उहो जीअं कारोबार आसानी सां करे सघनि। कंट्रोल कयो महांगाई ते। जेका पेट्रोल वधे पियो, डॉलर वधे पियो, इन जे करे हर शइ वधे पई। असां पाण परेशान आहियूं। असांजे हथ में त कुझु कोन्हे। असीं त कहिड़ा नंढड़ा कारोबारी आहियूं। इहो त कराची ऐं हैदराबाद जा जेका वॾा ड्रोन वापारी आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइणु खपे। उन्हनि जो मसइलो आहे। असांजो त इहो मसइलो कोन्हे न। असां त इन शइ जे मामले कुझु कोन अची सघूं। जी असां त इन मामले में चवंदासीं ज़ाहिर आहे हिन खां त पहिरीं बहितर हुआ। हींअर त असांजी नज़र में त तमामु ग़लति थी रहियो आहे। हर शइ ज़ाब्ते खां ॿाहिरि आहे। जीअं अटो, खंड, चांहि, पेट्रोल ऐं मेडिकल जूं दवाऊं वग़ैरह अरूज ते आहियूं। हर माण्हू परेशान आहे। बोलता में महंगाई एॾी थी वई आहे।
जेका शइ पहिरीं असांखे 150 में मिलंदी हुई हाणे उहा 250 थी वई आहे। असीं ग़रीब आवाम किथां वञूं? दुकान स्पेयर पार्ट हलाइण में कोन्हे। तमामु चोट ते कयो हिन हुकूमत में आहियूं, पर हिन हुकूमत माशाल्लाह अहिड़ो कमु कयो आहे ग़रीब गुरबो जेको चयो मां परेशान आहे। हाणे असांजी हुकूमत खां अपील आहे कुझु असां ग़रीब लाइ रिलीफ कढियो वञे, जो कारोबार में असीं अची पंहिंजो सिस्टम हलाए पंहिंजे कारोबार खे सिधो कयूं। न त असां ॾींहों ॾींहुं कमु वधंदो वञे। हीउ कमु जेको आहे हीअ गाॾी जो चाबी सोचा पहिरीं मिलंदो 150 में, हींअर 300 में मिले। हाँ असीं ग़रीब माण्हू किथां वञूं? हाँ आवाम असांखां वठे थी चवंदो आहे त हीअ मांग तव्हां कई असां त कोन्ह कई आहे। हुकूमत जो ॾोह आहे, हुकूमत जो मसइलो आहे। हीअ असांजी हुकूमत सां अपील आहे कुझु असांखां रिलीफ कढियो वञे, सामान में कुझु इज़ाफ़ो कनि, कुझु सस्ताई कनि, जीअं असीं ग़रीब माण्हू कुझु अॻियां वधी सघूं।